अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी त अॼु असां सकरन मदीना फातिमा होटल ते मौजूद आहियूं। हिते बहितरीन आला कढ़ाई जो आला मरकज़ आहे ऐं जीअं उस्ताद असां सां गॾु बीठो आहे। उस्ताद खां असां कुझु पुछंदासीं मसालनि जे बारे में। उस्ताद बाबा, दाल में कहिड़ा मसाला इस्तेमालु कंदा आहियो? दाल में सुका धाणा आहिनि, जीरा आहे, हल्दी आहे, कढ़ाई मसाला आहिनि, कढ़ाई मसालो आहे आहे। अच्छा जी हा। ऐं जेको मुर्गी में कहिड़ा मसाला इस्तेमालु कंदा आहियो? मुर्गी में आहे मुर्गी मसालो आहे जेको जी जी पैकेट में मिले थो उहो इस्तेमालु कंदा आहियूं। हिते काज़ी अहमद, नवाब शाह, सैदाबाद जा माण्हू बि ईंदा आहिनि न? जी हा, सभु कढ़ाई खाईंदा आहिनि। माना आला टेस्ट बहितरीन इंतज़ाम आहिनि। को शिकायत न आहे कढ़ाई जी। सभु हिते चाहत करे भाॼी वठंदा आहिनि, खाईंदा बि आहिनि, कढ़ाई ठाराईंदा आहिनि। जीअं साईं तव्हां उस्ताद जी ॻाल्हि ॿुधी त हिते काज़ी अहमद, नवाब शाह ऐं सैदाबाद जा माण्हू बि हिते ईंदा आहिनि। बहितरीनु होटल आहे ऐं बहितरीनु आला मरकज़, बहितरीनु सफ़ाई आहे। जीअं तव्हां ईंदो त तव्हांखे बहितरीनु रिज़ल्ट मिलंदी, हीअ तव्हां ॾिसी था सघो।